ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जे बे भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर विश्वकर्मा के हुकुम ॾेई सुदामे जी झोपड़ीअ जी जॻह ते एक वॾो सुंदर आलीशान महल ठाराइनि था, जंहिंमें 8 ही सिद्धियों ऐं 9 निधियों हर वक्त सुदामा ऐं उन जे परिवार के सुख ॾियण वास्ते मौजूद हूंदियूं। ऐं सुदामू भगत 3 ॾींहंनि खां पोइ श्री कृष्ण भगवान खां मोकिलाए पंहिंजे घर ॾांहुं रवानो थिए थो ऐं रस्ते में घणो ही सोच वीचार कंदो जॾहिं पंहिंजे ॻोठ में पंहिंजी झूंपड़ी जी जाइ ते अची पहुचे थो, तॾहिं छा ॾिसे उते झूंपड़ीअ जी बदिरां हिकिड़ो वॾो आलीशान महल ठहियलु आहे। ऐं इहो सभु ॾिसी सुदामू ॾाढो दुखी थियो, जो हिन सम्झियो त अलाए केरु आयो ऐं मुंहिंजी झूंपड़ी ऐं मुंहिंजी स्त्री ॿार बचा लाइ काॾे विया। हाणे उन्हनि खे मां किथे वञी ॻोल्हियां। इन ही वीचार में जॾहिं सुदामू वेठो हो, तॾहिं उन्हनि जी धर्म पत्नी सुशीला नौकरनि खे हुकुम ॾिनो त तव्हां पंहिंजे मालिक खे वॾे ही आदर भाव सां अंदरि वठी अचो। एतिरो आदर भाव ॾिसी सुदामू डिॼी वियो, लेकिन आख़िर में संदसि धर्म पत्नी ॿुधायो त इहो सभु श्री श्याम सुंदर जी कृपा सां मिलियो आहे। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जो 2 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा, ॻेणनि ऐं कपरनि हरण सां सुशीला जो रूप मिटिजी वियो हो। तंहिं करे केतिरी देर ताईं त भगत सुदामो उनखे सुञाणी न सघियो। प्रभु श्री कृष्ण बिहारी भक्त हितकारीअ जी वॾाई कई ऐं सुशीला सां गॾिजी वञी ॾिठो त सभिनी दरवाज़नि ते मखमली पर्दा मोतियनि जी झालरनि सां लॻल आहिनि ऐं रतन जरियल सिंघासन ऐं सेजाऊं बि पयल आहिनि। सॼे आस्थान में अगरबत्तियुनि ऐं चंदन जलण जी ख़ुशबू अची रही आहे ऐं अहिड़ा रतन ऐं शयूं उते रखियूं आहिनि जिन जी रोशनाईअ सबबु ॾिए ॿारण जी का बि घुर्ज न हुई ऐं राति गोया ॾींहुं नज़र थी आयो। प्यारा भक्तों, हिन सभु राजसी सामान ॾिसण करे सुदामा हैरत में पइजी जीअं पोइ तीअं वयसि मों उदास थींदो। पतीअ जो इहो हाल ॾिसी सुशीला अजब में पइजी पुछण लॻी, हे स्वामी, धन दौलत मिलण सां त माण्हू ख़ुशि थींदा, पर तव्हां उन जे बरख़िलाफ़ इंद्रपुरीअ जे सुख ऐं धन पाइण सां बि छो उदास थिया आहियो? कृपा करे उन जो भेद ॿुधायो। इहो ॿुधी सुदामे चयो, हे प्राण प्यारी, हे धन परमेश्वर जे जर रूप माया तमामु ज़बरदस्त आहे, सॼे जगत खे मोहे वेठी आहे। तंहिं करे जीअं ग़रीबीअ में मूं खां हरि भॼन थींदो हो, तीअं धन दौलत ऐं सुख पाइण सां न थी सघंदो। इहो वीचार करे मुंहिंजो चहिरो उदास थियण लॻो आहे। ॾिसो, श्री कृष्ण महाराज बिना कुझु घुरण जे मूं खे बेशुमार धन दौलत ॾिनो, पर हिन इहो बि थोरो सम्झियो, तंहिं करे पंहिंजे मुख मां धन ॾियण जी ॻाल्हि न कयाईं ऐं मूंखे हिन सामान मिलण जी का बि ख़बर कान हुई।
मां पंहिंजी पुराणी झोपड़ीअ लाइ पे पछताव कयो। इहो सोच आहे त गुणकारी माण्हू ॿिए ते कृपा करण जो हाल ज़बान ते नथा रखनि। मां ॾाढो पछतायां थो जो मूं एतिरा ॾींहं माठ करे प्रभुअ खे विसारे रोज़गार में लॻसि ऐं हेतिरनि ॾींहंनि ताईं त्रिभुवनपतीअ जो दर्शन न करे पंहिंजी उमिरि विञाई हुई। प्यारी, तूं हिन धन खे पंहिंजो न ॼाणी अठ ई पहिर ईअं सम्झंदी रहो त ही सभु सुख ऐं धन मूंखे द्वारिका नाथ जी कृपा सां मिलियो आहे, जंहिं करे तोखे अभिमान पैदा न थिए। मां बि त्रिभुवनपतीअ खां राति ॾींहुं ईअं घुरां थो त जन्म जन्मांतर ताईं उन्हनि जो दास ऐं शेवक थी उन जी शेवा ऐं टेहल में लॻो रहां। जेको वक़्तु हुन प्रभु ऐं उन जे संतनि खे नथो समर्पण कजे, उहो सभु वक़्तु अजायो वञे थो ऐं कंहिं लेखे में नथो अचे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी सुशीला जंहिं पंहिंजे मन में सम्झियो त श्री कृष्ण अंतर्यामी बिना घुरण जे मुंहिंजी इच्छा पूरी कई, सा पतीअ खे चवणु लॻी, हे स्वामी, तव्हां बेशक निरसंशय थी हरीअ जो भॼन कंदा रहो। ईअं चई सुशीला सुदामा खे तमामु चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराया ऐं ख़ुशबू वग़ैरह उन जे बदन में लॻायाईं। अहिड़ी तरह संसारी सुख ऐं हरि भॼन ॿई हथ आयनि। वरी शरीर छॾण खां पोइ ॿई वैकुंठ में वञी लक्ष्मी नारायण जा दास ऐं दासी थिया। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, चइनि मुठियुनि चांवरनि जे ॾियण सां सुदामा एतिरी उत्तम गतिअ खे पहुतो, पर जेके हमेशह 36 क़िस्मनि जा भोॼन प्रभुअ खे भोग लॻाइनि था, तिन खे ख़बर न आहे त कहिड़ो उत्तम सुख मिलंदो। सुदामा जो महिलात विश्वकर्मा अहिड़ो सुंदर ठाहियो हो जंहिंखे ॾिसी इंद्र ऐं सभु देवताऊं मोहिजी वञनि था। हिन अध्याय खे जेको सिक ऐं प्यार सां पढ़ंदो ऐं ॿुधंदो, उनखे ईश्वर जी दया सां सभु सुख मिलंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।